ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 10/6/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, श्रीमत ते सभिनि खे सुख ॾियणो आहे। तव्हांखे श्रेष्ठ मत मिलंदी आहे, श्रेष्ठ ठही करे ॿियनि खे ठाहिण जे लाइ, श्रेष्ठ ठही करे पोइ ॿियनि खे बि असांखे श्रेष्ठ ठाहिणो आहे। प्रश्न आहे, रहमदिल ॿारनि जे दिलि में कहिड़ी लहर ईंदी आहे, उन्हनि खे छा करिणो खपे। उत्तर आहे, जो रहमदिल ॿार आहिनि उन्हनि जी दिलि थींदी आहे असां गांव गांव में वञी करे सर्विस करूं। अॼुकल्ह वीचारा ॾाढा दुखी आहिनि, उन्हनि खे वञी करे ख़ुशख़बरी ॿुधायूं कि विश्व में पवित्रता सुख शांति जो दैवी स्वराज जी स्थापना थिए थो। ये उहा ई महाभारत जी लड़ाई आहे। बराबरि हुन समय बाबा बि हुया, हाणे बि बाबा आहिनि। जॾहिं पहिरों बि लड़ाई लॻी हुई तॾहिं बि बाबा हुया, हाणे बि बाबा आहिनि। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि, हिते वेठा आहियो त इहे ज़रूरु सम्झायो कि असां ईश्वर जी संतान आहियूं। ज़रूरु पंहिंजे खे आत्मा ई सम्झंदव। शरीर आहे तॾहिं त हुननि द्वारा आत्मा ॿुधंदी आहे न, है न। शरीर आहे त आत्मा ॿुधंदी बि आहे हुन द्वारा। बाबा हीअ शरीर लोन वरितो अथई तॾहिं ॿुधाईंदा आहिनि। हाणे त सम्झंदा आहियो असां ईश्वर संतान व संप्रदाय, वरी खां असां दैवी संप्रदाय ठाहींदा आहियूं। स्वर्ग जा मालिक हूंदा ई आहिनि देवी देवता। असां वरी खां 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक़ दैवी स्वराज जी स्थापना करूं था। वरी असां देवता ठही वेंदासीं। हिन समय सॼी दुनिया, ख़ासि भारत ऐं दुनिया आम, सभु मनुष्य मात्र हिक ॿिए खे दुख ॾींदा आहिनि, है न। सभु हिक ॿिए खे दुख था ॾियनि न। उन्हनि खे इहो पतो ई न आहे कि सुखधाम बि हूंदो आहे। परम पिता परमात्मा ई अची करे सभिनि खे सुख शांत ठाहे ॾींदा आहिनि। हिते त घर घर में हिक ॿिए खे दुख ई ॾींदा रहंदा आहिनि। सॼे विश्व में दुख ई दुख आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, बाबा असांखे 21 जन्मनि जे लाइ सदा सुखी ठाहींदा आहिनि। बाबा असांखे 21 जन्मनि जे लाइ सदा सुखी ठाहींदा आहिनि। कॾहिं खां दुख शुरू थियो, पोइ कॾहिं पूरो थींदो आहे, इहो ॿियो कोई जी बुद्धि में चिंतन न हूंदो। तव्हांखे ही इहा बुद्धि में आहे कि असां बराबरि ईश्वर संप्रदाय जा हुयासीं। हीअं त सॼी दुनिया जे मनुष्य मात्र ईश्वर संप्रदाय आहे। छो हर आत्मा बाबा जो ॿार आहे। हर हिकु उन्हनि खे फादर से ई सॾु कंदा आहिनि। हाणे ॿार ॼाणंदा आहिनि श्री बाबा असांखे श्रीमत ॾियनि था। श्रीमत मशहूरु आहे न, ऊच ते ऊच भॻवान जी ऊच ते ऊच मत। ॻायल बि आहे, उन्हनि जी गत मत न्यारी। शिव बाबा जी श्रीमत असांखे छा खां छा ठाहींदी आहे, स्वर्ग जो मालिक ठाहे ॾींदी आहे। ॿियो त मनुष्य मात्र उहा आहिनि, उहो त नर्क जा मालिक ठाहींदा आहिनि। हाणे त संगम ते आयो, बाबा जी श्रेष्ठ मत ते हली करे असां स्वर्ग जो मालिक था ठहूं। स्वर्ग जो बाबा चईंदा आहिनि, इहे त निश्चय आहे न। निश्चय बुद्धि ई हिते ईंदा आहिनि ऐं सम्झंदा आहिनि। बाबा असांखे वरी खां सुखधाम जो मालिक ठाहींदा आहिनि। असां ई 100% पवित्र गृहस्थ मार्ग में वारा हुयासीं। हीअ स्मृति आई। 84 जन्मनि जो हिसाबु आहे न। केरु केतिरा जन्म वठंदा आहिनि। जो धर्म बाद में ईंदो आहे उन्हनि जे जन्म बि थोरा हूंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे इहे निश्चय रखिणो आहे तव्हां ॿारनि खे, असां ईश्वर जी औलाद आहियूं। असांखे श्रेष्ठ मत मिलंदी आहे सभिनि खे श्रेष्ठ ठाहिण लाइ। असांखे श्रेष्ठ मत मिलंदी आहे सभिनि खे श्रेष्ठ ठाहिण लाइ। असांजो उहो ई बाबा असांखे राजयोग सेखारीनि था।
मनुष्य सम्झंदा आहिनि कि वेद शास्त्र आदि सभु भॻवान सां मिलण जा रास्ता आहिनि ऐं भॻवान चईंदा आहिनि इन्हनि सां कोई बि मूंसां गॾु न मिलंदो। मां ई ईंदो आहे तॾहिं त मुंहिंजी जयंती बि मल्हाईंदा आहिनि, परंतु कॾहिं ऐं कंहिंजे शरीर में ईंदो आहे इहे कोई न ॼाणंदा आहिनि सिवाय तव्हां ब्राह्मणनि जी। हाणे तव्हां ॿारनि खे सभिनि खे सुखु ॾियणो आहे। दुनिया में सभु हिक ॿिए खे दुख ॾींदा आहिनि। उहो माण्हू इहे न सम्झंदा आहिनि कि विकार में वञणु दुख ॾियणु। दुनिया में माण्हू इहे न सम्झंदा आहिनि कि विकार में वञणु मतिलबु हिक ॿिए खे दुख ॾियणु। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहो महान दुख आहे। कुमारी जो पवित्र हुई उनखे अपवित्र ठाहींदा आहियो। नरकवासी ठहिण जे लाइ केतिरो सेरेमनी मल्हाईंदा आहिनि, है न। पवित्रता खां अपवित्र थियण जे लाइ केॾो सेरेमनी आदि मल्हाईंदा आहिनि, केतिरो ख़र्चो कंदा आहिनि न। हिते त ईअं हंगामे जी कोई ॻाल्हि न आहे। तव्हां ॾाढो शांती में वेठा आहियो। सभु ख़ुशि थींदा आहिनि कि सॼे विश्व खे सदा सुखी ठाहींदा आहिनि। तव्हांजो मान शिव शक्ति जे रूप में आहे। तव्हांजे अॻियां लक्ष्मी नारायण जो बि कुझु मान न आहे। शिव शक्तियुनि जो ई नाम बालो आहे। छो जी जीअं बाप सर्विस कई आहे, उन्हनि सभिनि खे पवित्र ठाहे करे सभिनि खे सुखी ठातो आहे। ईअं तव्हां बि बाप जा मददगार ठहींदा आहियो। सर्व खे पवित्र ठाहे करे जेके शांती धाम में वञिणो उन्हनि खे शांती में मोकिले छॾींदा आहियो। जेके सुखधाम में अचिणो उनखे सुखधाम में पाठ वॼाइण जो मौक़ो मिलंदो। अहिड़े तव्हां बि बाप जा मददगार ठहिया आहियो। इन करे शिव शक्ति माता भारत शक्तियूं भारत माताउनि जी जय। शक्तियूं भारत, ये तो विदेश में भी आहिनि बाबा जा ॿार, लेकिन उहो बि असल भारतवासी त हुया न। शक्तियूं भारत माताउनि जी महिमा आहे। जेकी पवित्र ठही ॿियनि खे पवित्र ठाहींदियूं उन्हनि जी महिमा आहे। ये लक्ष्मी नारायण त राजा रानी हूंदा ऐं प्रजा सभु स्वर्गवासी हुया। उहो कोई वॾी ॻाल्हि न आहे। जीअं उहो स्वर्गवासी वैसे हिते जे राजा रानी सभु नरकवासी। अहिड़े नरकवासियुनि खे स्वर्गवासी तव्हां ठाहींदा आहियो। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि, बिल्कुलु तुच्छ बुद्धि आहिनि। छा कंदा रहंदा आहिनि। केतिरी लड़ायूं आदि आहिनि। हर ॻाल्हि में दुखी दुख। सतयुग में हर हालत में हर ॻाल्हि में सुख ई सुख हूंदो। हाणे सभिनि खे सुख ॾियण लाइ ई बाबा श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि। ॻाईंदा बि आहिनि न, श्रीमद भगवान वाच्य। श्रीमद मनुष्य वाच्य न आहे। सतयुग में देवताउनि खे मत ॾियण जी दरकार न रहंदी। हिते तव्हांखे श्रीमत मिलंदी आहे। बाबा सां गॾु तव्हां बि ॻाईंदा, तव्हांजो बि गायन आहे शिव जी शक्तियूं। हाणे वरी खां उहो पाठ प्रैक्टिकल में वॼायो था। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे मनसा वाचा करणा, सभिनि खे सुख ॾियणो आहे, सभिनि खे सुखधाम जो रास्तो ॿुधाइणो आहे। तव्हांजो धंधो ई इहो आहे कि हर हिक खे शांती धाम सुखधाम जो रास्तो ॿुधायो। शरीर निर्वार्थ पुरुष खे धंधो बि करिणो पवंदो आहे। चईंदा आहिनि शाम जे समय देवताऊं परिक्रमा करे निकिरंदा आहिनि। हाणे देवताऊं हिते किथां आया, परंतु हिन समय खे शुद्ध चईंदा आहिनि। हिन टाइम ते सभिनि खे फ़ुर्सत मिलंदी आहे।
तव्हां ॿारनि खे हलंदे फिरदे उॾंदे वेंदे यादि करिणो। असां ॿारनि खे उॾंदे वेंदे खाईंदे पीअंदे हलंदे फिरदे ये यादि करिणो आहे। बसि कोई देहदारी जी चाकरी आदि न करणी आहे। बाबा जो त गायन आहे द्रौपदी जा बि पांव दॿाई, हिन जो बि अर्थ न सम्झंदा आहिनि। स्थूल में पांव दॿाइण जी ॻाल्हि न आहे। बाबा वटि ॿुढियूं आदियूं ॾाढी ईंदियूं आहिनि, ॼाणंदा आहिनि भक्ति करे करे थकी वियूं आहिनि, अधु कलाक ॾाढा धका खाधा अथनि त इहे पैर दॿाइण जो अक्षर बि उठाए वरितो अथनि। हाणे श्री कृष्ण पांव कीअं दॿाईंदो, शोभंदो ई न। तव्हां श्री कृष्ण खे पांव दॿाइण ॾींदव? बाबा पुछनि था। श्री कृष्ण खे ॾिसंदे ई हुन सां चटकी पईंदो, उन में ॾाढो ई चमत्कार रहंदो आहे। श्री कृष्ण जे सवाइ ॿियो कोई ॻाल्हि दिमाग़ में वेंदी ई न। हू सभिनि खां तेजोमय आहे। श्री कृष्ण ॿार पोइ लिखियो अथनि, श्री कृष्ण ॿार ठही मुरली हलाए, ॻाल्हि ई जचदी न आहे। हिते तव्हां शिव बाबा सां कीअं मिलंदा आहियो, तव्हां ॿारनि खे चइणो पवंदो आहे। शिव बाबा खे यादि करे पोइ इन्हनि वटि अचो। तव्हां ॿारनि खे अंदरि में ख़ुशी रहणी खपे। असांखे शिव बाबा सुखी ठाहींदा आहिनि 21 जन्मनि जे लाइ। अहिड़े बाप जे पिछाड़ी त क़ुर्बान जी वञिणो खपे। कोई सपूत ॿार हूंदा आहिनि त बाप क़ुर्बान जी वेंदा आहिनि, बाबा जी हर कामना पूरी कंदा आहिनि। कोई त अहिड़ा ॿार हूंदा आहिनि जो बाप जो खून बि कराए ॾींदा। हिते त तव्हांखे मोस्ट बिलवेड ठहिणो आहे, कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। जो रहमदिल ॿार आहिनि उन्हनि जी दिलि थींदी आहे असां गांव गांव में वञी करे सर्विस करूं। अॼुकल्ह वीचारा ॾाढा दुखी आहिनि, उन्हनि खे वञी करे ख़ुशख़बरी ॿुधायूं कि विश्व में पवित्रता सुख शांति जो दैवी स्वराज जी स्थापना थिए थो। ये उहा ई महाभारत जी लड़ाई आहे। बराबरि हुन समय बाबा बि हुया न, हाणे बि बाबा आयल आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा सखे पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि, बाबा सखे पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। इहा आहे ई पुरुषोत्तम संगम युग। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां पुरुषोत्तम कीअं ठाहींदा आहियूं। तव्हां सां पुछंदा आहिनि तव्हांजो उद्देश्य छा आहे, तव्हां खां पुछंदा आहिनि तव्हांजो उद्देश्य छा आहे। चओ मनुष्य खां देवता ठहिणो आहे। देवता ई त मशहूरु आहिनि। बाप चवंदा आहिनि जो देवताउनि जा भॻत हूंदा उन्हनि खे वञी करे सम्झायो। भक्ति बि पहिरियों तव्हां शुरू कई शिव जी पोइ देवताउनि जी। त पहिरियों शिव बाबा जे भक्तनि खे सम्झाइणो आहे। देवताऊं त मशहूरु आहिनि न, त बाबा सखे चवनि था कि तव्हां ॼाणंदा आहियो बाबा सखे पुरुषोत्तम ठाहिनि था। इहा आहे ई पुरुषोत्तम संगम युग। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां पुरुषोत्तम कीअं ठाहींदा आहियूं। तव्हां खां पुछंदा आहिनि तव्हांजो उद्देश्य छा आहे। चओ मनुष्य खां देवता ठहिणो। देवताऊं त मशहूरु आहिनि। बाबा चवंदा आहिनि जो देवी देवताउनि जा भॻत आहिनि उन्हनि खे वञी सम्झायो। भक्ति बि पहिरियों तव्हां शुरू कई शिव जी पोइ देवताउनि जी। त पहिरियों शिव बाबा जे भक्तनि खे सम्झाइणो आहे। चओ शिव बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो। शिव जी पूजा कंदा आहिनि परंतु इहे थोरी ॿुधी में ईंदो आहे कि पतित पावन बाबा आहे। भक्ति मार्ग में ॾिसो
धक्का केतिरा खाईंदा आहिनि। शिवलिंग त घर में बि रखी सघंदा आहिनि, उनजी पूजा करे सघंदा आहिनि, पोइ अमरनाथ बद्रीनाथ आदि तरफ़ छो वेंदा आहिनि। परंतु भक्ति मार्ग में मनुष्यनि खे धक्का ज़रूरु खाइणा आहिनि। तव्हांखे उन्हनि सां छुड़ाईंदा आहिनि, है न। तव्हां आहियो शिव शक्ति, शिव जा ॿार। तव्हां बाप सां शक्ति वठंदा आहियो, उहो मिलंदी यादि सां। विक्रम विनाश थींदा आहिनि, पतित पावन त बाबा आहिनि। यादि सां ई तव्हां विक्रमाजीत पावन ठहींदा आहियो। सभिनि खे इहो रास्तो ॿुधाइणो आहे। तव्हां हाणे राम जा ठहिया आहियो। राम राज्य में आ सुख, रावण राज्य में आ दुख। राम राज्य में सुख आहे, रावण राज्य में दुख आहे। भारत में सभिनि जा चित्र आहिनि जंहिंजी एतिरी पूजा थींदी आहे। ढेर जा ढेर मंदर आहिनि, कोई हनुमान कोई कंहिंखे। इन्हनि खे चइबो आहे ब्लाइंड फेथ। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां बि ब्लाइंड फेथ हुयासीं, इनखे बि मालूम न हुयो ब्रह्मा बाबा खे। ब्रह्मा विष्णु शंकर केरु आहे, छा आहे, जो पूज्य हुया उहे पोइ हाणे पुजारी ठहिया आहिनि। सतयुग में पूज्य, कलयुग में पुजारी, द्वापर कलयुग में पुजारी। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो पूज्य हुया, तव्हां ॼाणंदा आहियो पूज्य हुया, पूज्य हूंदा ई आहिनि सतयुग में। हिते आहिनि पुजारी। तव्हां ॼाणंदा ई आहियो कि पूज्य हुया सतयुग में, हिते आहिनि पुजारी। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि सभिनि खे। तव्हां ॼाणंदा आहियो न, तव्हां आहियो शिव जी शक्ति। तव्हां आहियो शिव जी शक्ति। हाणे तव्हां न पुजारी आहियो न पूज्य। बाबा खे भुलिजो न, इहे साधारण तन आहे, हिन में उच ते उच भॻवान ईंदा आहिनि। तव्हां बाप खे पाण वटि निमंत्रण ॾींदा आहियो, बाबा अचो। असां ॾाढा पतित थी विया आहियूं, पुराणी पतित दुनिया, पतित शरीर में अची करे असांखे पावन ठाहियो। ॿार निमंत्रण ॾींदा आहिनि, हिते त कोई पावन आहे न। ज़रूरु सभी पतितनि खे पावन ठाहे करे बाबा वठी वेंदा, त सभिनि खे शरीर छॾिणो पवंदो न। मनुष्य शरीर छॾंदा आहिनि त केतिरो हायदोश मचाईंदा आहिनि। तव्हां ख़ुशी सां वेंदा आहियो। हाणे तव्हांजी आत्मा रेस कंदी आहे। ॾिसो केरु शिव बाबा खे जास्ती यादि कंदो आहे। शिव बाबा जी यादि में रहंदे रहंदे ई शरीर छुटिजी वञे त उहो सौभाग्य, बेड़ो ई पार। सभिनि खे बाबा चईंदा आहिनि अहिड़ो पुरुषार्थ करो। सन्यासी भी कोई अहिड़ा हूंदा आहिनि, ब्रह्म में लीन थियण जे लाइ अभ्यास कंदा आहिनि, पोइ पिछाड़ी में ईअं वेठे वेठे शरीर छॾे ॾींदा आहिनि, जीअं सन्नाटो थी वेंदो आहे। सुख जे ॾींहुं जीअं सन्नाटो थी वेंदो आहे, बाबा चवनि था। बाबा चवनि था सुख जा ॾींहं वरी ईंदा, हिन जे लाइ तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो न। चईंदा आहियो बाबा असां तव्हां वटि, इन लाइ तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो बाबा असां तव्हां वटि ईंदा आहियूं पुरुषार्थ करण लाइ, ताकी सुख जा ॾींहं वापसि अची वञनि।
तव्हांखे ही यादि कंदे कंदे जॾहिं असांजी आत्मा पवित्र थी वेंदी त तव्हां असांखे साथ में वठी हलंदा। तव्हांखे यादि कंदे कंदे जॾहिं असांजी आत्मा पवित्र थी वेंदी त असां तव्हां सां गॾु हलंदासीं। अॻियां जॾहिं काशी कलवट खाईंदा हुया त ॾाढो प्रेम सां खाईंदा हुया, बसि असां मुक्त थी वञूं। ईअं सम्झंदा हुया। हाणे तव्हां बाप खे यादि कंदा वेंदा आहियो शांतीधाम, कंदे कंदे हली वेंदव शांतीधाम। तव्हां बाप खे यादि कंदा आहियो त हिन यादि जे बल सां पाप कटजंदा। उहे सम्झंदा आहिनि असांजे लाइ असां पोइ पाणी सां पाप कटंदासीं, मुक्ति मिली वेंदी। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि इहे कोई योग बल न आहे। पापनि जी सजा खाईंदे खाईंदे पोइ वञी करे जन्म वठंदा। उहो कोई योग बल न आहे। दुनिया वारा जो सम्झंदा आहिनि न पाणी में सनानु करे पावन थींदा वेंदा, पापनि जी सजा खाईंदे खाईंदे पोइ वञी करे ॿियो जन्म वठंदा। नए सिर पोइ पापनि जो खातो शुरू थींदो। करम अकरम विक्रम जी गति बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। राम राज्य में कोई अकरम थींदो आहे। रावण राज्य में राम राज्य में करम अकरम थींदो आहे, रावण राज्य में करम विक्रम थी वेंदो आहे। हुते कोई विकार आदि हूंदो न आहे। मिठे मिठे फूल ॿार ॼाणंदा आहिनि। बाबा असांखे सभु युक्तियूं सभु राज सम्झाईंदा आहिनि। मुख्य ॻाल्हि इहा आहे कि बाबा खे यादि करो। पतित पावन बाप तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि। केतिरो निर्माण आहे, कोई अहंकार न, बिल्कुलु साधारण हलंदा रहंदा। बाप दादा ॿई ही ॿारनि जा सर्वेंट आहिनि। तव्हांखे 2 सर्वेंट आहिनि, उच शिव बाबा ऐं प्रजापिता ब्रह्मा। उहो असांजो पिता आहे, उहो असांजी माउ आहे। वैसे बि बाबा चईंदा आहिनि न, ॿार जनमंदा आहिनि त पोइ माउ बाप सर्वेंट थी वेंदा आहिनि। उहो माण्हू त त्रिमूर्ति ब्रह्मा चई ॾींदा आहिनि, अर्थ थोरी ॼाणंदा आहिनि। त्रिमूर्ति ब्रह्मा छा कंदा आहिनि कुझु बि पतो न आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सदा इहे निश्चय रहे असां ईश्वर औलाद आहियूं। असांखे श्रेष्ठ मत ते हलणो, कंहिंखे बि दुख न ॾियणो, सभिनि खे सुख जो रास्तो ॿुधाइणो। असां ईश्वर जी औलाद आहियूं, श्रेष्ठ मत ते हलणो आहे, कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे, सभिनि खे सुख जो रास्तो ॿुधाइणो। ॿियो आहे सपूत ॿार ठही बाप ते क़ुर्बान वञिणो आहे, बाबा जी हर कामना पूरी करणी। जीअं बाप दादा निर्माण ऐं निरंकारी आहिनि, ईअं बाप समान असांखे सदा निर्माण ऐं निरंकारी थी करे रहणो आहे। वरदाना स्व उन्नति द्वारा सेवा में उन्नति करण वारा सच्चा सेवाधारी ठहो। स्व उन्नति सेवा जी उन्नति जो विशेष आधार आहे। स्व उन्नति घटि त सेवा भी कम। सिर्फ़ु कंहिंजे मुख सां परिचय ॾियण ही सेवा न आहे,
लेकिन हर कर्म द्वारा श्रेष्ठ कर्म जी प्रेरणा ॾियण ये भी सेवा है। जो मनसा वाचा कर्मणा सदा सेवा में तत्पर रहना है न, जो मनसा वाचा कर्मणा सदा सेवा में तत्पर रहना है न, उन्हनि खे सेवा द्वारा श्रेष्ठ भाग्य जो अनुभव थींदो आहे। जो मनसा वाचा कर्मणा सदा सेवा में तत्पर रहना आहिनि, उन्हनि खे सेवा जो भाग्य अनुभव थींदो आहे। जेतिरी सेवा कंदा आहिनि ओतिरो स्वयं बि अॻियां वधंदा आहिनि। पंहिंजी श्रेष्ठ कर्म द्वारा सेवा करण वारा सदा प्रत्यक्ष फल प्राप्त कंदा आहिनि। स्व उन्नति सेवा जी उन्नति जो विशेष आधार आहे। पंहिंजी उन्नति सां ई सेवा जी उन्नति थींदी। स्व उन्नति कम त सेवा जी उन्नति भी कम। सिर्फ़ कंहिंखे मुख सां परिचय ॾियण ही सेवा न आहे, लेकिन हर कर्म द्वारा श्रेष्ठ कर्म जी प्रेरणा ॾियण ये भी सेवा है। त मनसा वाचा कर्मणा सेवा ते तत्पर रहंदासीं त श्रेष्ठ भाग्य जो अनुभव थींदो। जेतिरी सेवा कंदा ओतिरो स्वयं बि अॻियां वधंदा। पंहिंजी श्रेष्ठ कर्म द्वारा सेवा करण वारा सदा प्रत्यक्ष फल प्राप्त कंदा रहंदा। स्लोगन आहे समीप अचण लाइ सोचणु ॻाल्हाइणो करणु समान ठाहियो। सोचणु ॻाल्हाइणो करणु अगरि समान हूंदो त बाबा जी समीप आत्मा हूंदासीं। बाबा जी समीप आत्मा अर्थात मनसा वाचा कर्मणा टई समान। जो सोचूं उहो ई ॻाल्हायूं उहो ई करूं। अव्यक्त इशारो आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो। अंतर्मुखी ठहो। एकाग्रता जो आधार अंतर्मुखता है। अंतर्मुखता में रहण सां सूक्ष्म शक्तियुनि जी लीलायूं अनुभव कंदा। आत्मिक स्थिति में रही आत्माउनि जो आह्वान करण, आत्माउनि सां रुअरियान करण, आत्माउनि जे संस्कार स्वभाव के परिवर्तन करण, आत्माउनि खे बाबा सां कनेक्शन जोड़ाइण, आत्माउनि जो बाबा सां कनेक्शन जोड़ाइण। ये रूहानी लीला जो अनुभव थींदो रहंदो। जॾहिं असां अंतर्मुखी थी करे मां आत्मा बाबा जी संतान ये स्मृति में लायो ऐं पोइ पूरे विश्व जी आत्माउनि खे ॾिसो। संकल्प करो सभिनि जो बाबा सां कनेक्शन जुटंदो थो वञे। सभिनि जा स्वभाव संस्कार परिवर्तन था थींदा वञनि। सभिनि जो मन बुद्धि संस्कार एकदम बाप दादा समान कार्य तो करे। सब पावन बाप समान एकदम पावन शुद्ध आत्माएं थींदी थी वञे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।